खैरपुर माही ताला तरीन अपडेट आहिनि। असां शेयर कयूं पिया ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम ॼण जे रिपोर्ट मुताबिक़ त गंबट लॻ मखदूम पीर अदनान फैज़ जी कोशिशुनि सां इस्लाम वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ां नई साल जी शुरूआत में अॼु पहिरें ॾींहं ते बरसात जे मुतासिरनि में फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। इस्लामी कुरैशी वेलफेयर ट्रस्ट जे अॻुवाणनि ने मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सुभाणे दादू ज़िले जे तालुके जोई में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि में फ्री मेडिकल कैंप लॻाई वेंदी। बरसात में किरियल घरनि जी तमीराती कमु कराए वेंदो। इस्लाम वेलफेयर ट्रस्ट जे टीम मोहम्मद असलम कुरैशी, मोतबर साहिल आबासी, डॉक्टर अरबाब जान, मंसूर शेख ऐं ॿियनि जो चवणु आहे त असांजी पूरी कोशिशि आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके बरसात जे करे मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी माली मदद करण में अॻियां रहंदासीं। सीता रोड मां ख़बर शामिल क्यों था। आसिफ अली जावरी जे रिपोर्ट मुताबिक़ त सीता रोड वार्ड नंबर 6 जे काउंसलर जो उम्मीदवार धरती धनी तहरीक सीता रोड जे सिटी सदर रईस बशीर अहमद चांडियूं तरफ़ां नेशनल प्रेस क्लब सीता रोड जे नई चूंडिजी आयल बाडी जे मान में संदसि राशगाह ते आजियाणू अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त सिंध जर्नलिस्ट काउंसिल ज़िले दादू जे सदर गौंस जे इतियाल ख़ुसूसी शिरकत कई नई चूंडिजी आयल बाडी खे मुबारकूं ॾिनियूं। ख़बर मूजिबि वार्ड नंबर 6 जे काउंसलर जो मज़बूत उम्मीदवार रईस बशीर अहमद चांडियूं तरफ़ां नेशनल प्रेस क्लब जे नई चूंडिजी आयल बाडी जे मान में आजियाणू ॾिनो वियो, जंहिंमें सिंध जर्नलिस्ट काउंसिल ज़िला दादू जे सदर गौंस जे इतियाल पिणु ख़ुसूसी शिरकत कई ऐं नई बाडी खे वाधायूं ॾिनियूं। उन मौक़े ते रईस बशीर अहमद चांडियूं नेशनल प्रेस क्लब जे अॻुवाणनि सां ॻाल्हाईंदे चयो त नेशनल प्रेस क्लब सीता रोड जो वाहिद इदारो आहे जेको हक़ीक़त में मज़लूमनि जो आवाज़ बणियो आहे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन धरती धनी तहरीक जे चेयरमैन कादिर चांडियूं तरफ़ां अटे जो बहरान 48 कलाकनि अंदरि ख़तमु करण जो सिंध हुकूमत खे अल्टीमेट ॾिनो आहे। जेकॾहिं बहरान ख़तमु करे मिसकिन माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वियो त न ॾिनो वियो त धमाधम मुस्तक़िल अंदरि कंदासीं। उन मौक़े ते जो गौंस जे इतियाल ॻाल्हाईंदे चयो त कलम जी ताक़त दुनिया जी सभ खां वॾी ताक़त आहे। कलम दुनिया जो वाहिद हथियार आहे जंहिंखां ज़ालिम वॾेरा ऐं जाबिर बि ख़ौफ़ खाईंदा आहिनि। कलम जी सही इस्तेमाल सां केतिरियूं ई समाजी बुरायूं ख़तमु करे सघजनि थियूं। उन मौक़े ते पीपी ऐं सोशल वर्कर सिंगार अली सोलंकी ऐं पीपी अॻुवाण सोशल वर्कर यासिन सोलंकी पिणु मौजूदु आहे। मटियारी माही ताला तरीन अपडेट आहिनि। असां शेयर कयूं पिया अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी लॻ डेरो लाल स्टेशन में औरत जे अगवा वारे मामले बैदि अगवा थियल औरत जे भाउ अदनान बलम ख़िलाफ़ जवाबदारनि जे वेझनि अदीदनि पारां सोशल मीडिया ते किरदार कशी खां पोइ जमियत उलमा इस्लाम अडेरो लाल स्टेशन जो आगामी इजलास बैदि प्रेस क्लब अडेरो लाल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻुवाणनि मौलाना अली शेर छोटो, जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल क़यूम जोगी ऐं ॿियनि अदनान बलम प्रेस क्लब कॉन्फ्रेंस कंदे चयो त इहा सभिनी खे ख़बर आहे त केरु मुंशा ते फ़रोश आहे। अगवा थी वियल औरत जे भाउ अदनान बलम चयो त जवाबदार कैलाश मेघावड़ ऐं हनीफ कोसो पाण खे केस खां बचाइण लाइ असांजी किरदार कशी करे असांजी साख खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। असांखे केस सां हथु खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त जवाबदार पाण खे बचाइण लाइ ग़लति रस्तो इख़्तियार कयो आहे। हिननि चयो त जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो त जमियत उलमा इस्लाम उन मामले खे मथी सतह ते खणी वेंदी। हिननि चयो त सोशल मीडिया ते किरदार कशी कंदड़नि ख़िलाफ़ फौरी तौर कार्रवाई करे आज़ाद घुमंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदो। सीता रोड मां ख़बर शामिल कयूं था। आसिफ अली जावरी जे रिपोर्ट मुताबिक़ त वार्ड नंबर 6 मां कामयाबी माणी खटे ईंदड़ पीपी अॻुवाणो कंबर अली खान लगारी चयो आहे त अवाम शहीदनि जे सदक़े में असांखे वोट ॾेई कामयाब कयो आहे। इंशाअल्लाह अवाम जी उम्मीदनि ते पूरो लहंदासीं। मां पंहिंजे वार्ड नंबर 6 जे अवाम समेत समूरे शहर जो शुक्रगुज़ार आहियां जन मूं ते एतमाद कंदे मूंखे कामयाब कयो। हिन चयो त अॻ में बि चेयरमैनी दौर में सेता रोड में रिकार्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। इंशाअल्लाह हाणे बि सेता शहर में रिकार्ड तरक़ियाती कम जंहिंमें ड्रेनेज सिस्टम, मिठो पाणी, शहर जी सफ़ाई, शहर मां मुनशियात जे ख़ात्मे समेत पूरे शहर जा बगल टेल किरास सेट कराए नवां किरास ऐं पुलियूं ठाहिराईंदासीं। हिन चयो त पार्टी क़यादत लाइ अॻ में बि मीडिया ज़रिए दाऊं कयूं अथमि। पार्टी में गद्दार आहिनि जेके पार्टी खे कुखमी छुरिया था आणनि, जंहिंजो नतीजो मेड़ में ज़ाहिर थियो। पार्टी अहिड़नि बद किरदारनि मुनाफ़िक़नि ख़िलाफ़ एक्शन वठे, खेनि पार्टी मां निकाली ॾे। हिन चयो त सेता रोड में केतिरा ई माण्हू असांजे पार्टी में रही असां ख़िलाफ़ साज़िशूं कनि था जेके हाणे बेनकाब थी विया। पार्टी उन्हनि ख़िलाफ़ एक्शन वठे। हिननि वधीक चयो त पीपी अवामी पार्टी आहे जेका अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी जूं पाड़ूं अवाम जे सीने में खुतल आहिनि, जंहिंजो चिटो सबूत सेता रोड मां पीपल्स पार्टी 7 सीटूं खटी कामयाब थी आहे।
ड्रिगबाला मां ख़बर शामिल कयूं था। GM लुंड बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ त UC ड्रिगबाला ते पीपल्स पार्टी जे कामयाब पैनल चेयरमैन फैद खान लगारी, ज़िला कौंसल हिदायतुल्ला डायरी, जनरल कौंसल वार्ड नंबर 1 ते जनरल कौंसल कामयाब, जनरल कौंसल गुलाम सरवर कच्ची, वार्ड नंबर 2 में कौंसलर असगर ब्राह्मण जे UC ड्रिगबाला में बल्दियाती इलेक्शन में कामयाबी ते दुल्हन शरणाइन ते रैली कढी वई। रैली जी अॻवानी चूंडियल पैनल जे उम्मीदवार ऐं समाजी अॻवान काछे जे एदी तारिक अली डायरी, रईस जुल्फकार लुंड शकलाणी, मंजूर उर्फ डब्बू डायरी, सरवर लुंड, मोहम्मद इलियास कच्ची, अब्दुल फताह कच्ची ऐं ॿियनि कई। उन मौके ते रैली में शरीक समी शहरनि जीए भुट्टो, शहीद राणी जीए बिलावल भुट्टो जे नारनि सां गूंजी उथियो। उन मौके ते कामयाब थियल UC ड्रिगबाला में PP जे कामयाब उम्मीदवार फैद खान लगारी, हिदायतुल्ला डायरी, बदरुद्दीन सहरियो, गुलाम सरवर कच्ची ऐं समाजी रहनुमा तारिक अली डायरी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त PP अवामी पार्टी आहे। ड्रिगबाला जे अवाम पीपल्स पार्टी सां मोहबत करे थो। असां ड्रिगबाला जे जरबदारी जा शुक्रगुज़ार आहियूं, जन असां ते एतमाद करे असांखे कामयाब कयो।